नाज़रीन अवां खे हाणे अपडेट कंदासीं मौसम जी सूरत हाल बाबति। मौसमियात खाते कराची में बरसात वसाइण वारो सिस्टम निकिरी वञण जी अगती करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वारो सिस्टम कराची मां निकिरी वियो। अॼु शहर में बरसात जो को बि इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिब शहर में अॼु खां बरसात जो को बि इम्कान नाहे। अॼु घटि में घटि गर्मीपद 12 खां 14 सेंटीग्रेड रहंदो। आगाही पिया के मौसमियात खाते कराची में बरसात वसाइण वारो सिस्टम निकिरी वञण जी अगती करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वारो सिस्टम कराची मां निकिरी वियो। अॼु शहर में बरसात जो को बि इम्कान नाहे। मौसमियात खाते मूजिब शहर में अॼु खां बरसात जो को बि इम्कान नाहे। अॼु घटि मां घटि गर्मी पद 12 खां 14 सेंटीग्रेड रहंदो। अवां खे मौसम जी सूरत हाल बाबति आगाह कई पिया। मौसमियात खाते पारां बरसात वसाइण वारो सिस्टम निकिरी वञण जी अगती करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वारो सिस्टम कराची मां निकिरी वियो। अॼु शहर में बरसात जो को बि इम्कान नाहे। मौसमियात खाते मूजिब शहर में अॼु खां बरसात जो को बि इम्कान नाहे। अॼु घटि मां घटि गर्मी पद 12 खां 14 सेंटीग्रेड रहंदो। मौसम जी सूरत हाल बाबति अवां खे आगाह कई पिया। मौसमियात खाते कराची मां बरसात वसाइण वारो सिस्टम निकिरी वञण जी अगती करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वारो सिस्टम कराची मां निकिरी वियो। अॼु शहर में बरसात जो को बि इम्कान नाहे। मौसमियात खाते मूजिब शहर में अॼु खां बरसात जो को बि इम्कान नाहे। अॼु घटि मां घटि गर्मी पद 12 खां 14 सेंटीग्रेड रहंदो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं। मौसमियात खाते कराची में बरसात वसाइण वारो सिस्टम निकिरी वञण जी अगती करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वारो सिस्टम कराची मां निकिरी वियो। अॼु शहर में बरसात जो को बि इम्कान नाहे। मौसमियात खाते मूजिब शहर में अॼु खां बरसात जो को बि इम्कान नाहे। अॼु घटि मां घटि गर्मी पद 12 खां 14 सेंटीग्रेड रहंदो। आगाही पिया के मौसमियात खाते कराची में बरसात वसाइण वारो सिस्टम निकिरी वञण जी अगती करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वारो सिस्टम कराची मां निकिरी वियो। अॼु शहर में बरसात जो को बि इम्कान नाहे। मौसमियात खाते मूजिब शहर में अॼु खां बरसात जो को बि इम्कान नाहे। अॼु घटि मां घटि गर्मी पद 12 खां 14 सेंटीग्रेड रहंदो। तफ़सील कंदासीं कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर इमदाद सूमरा खां। जी इमदाद आगाह कजो। हाँ जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे मौसमियात खाते पारां अगती कई वई आहे त अॼु कराची में बरसात जेका आहे उहो को बि इम्कान नाहे। जॾहिं त बरसात जो इम्कान जेको आहे उहो घटि आहे। बरसात जेका आहे हिन वक़्तु कराची जे कंहिं बि इलाइक़े में न पवंदी। अवांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल राति केतिरनि ई इलाइक़नि में बरसात जो हल्की बरसात हालात हुई, जंहिंखां पोइ थधि में पिणु इज़ाफ़ो थी वियो। जॾहिं त मौसमियात खाते पारां इहो ॿुधाए थो बरसात जेका आहे उहा किथे न पवंदी। जी महिरबानी इमदाद सूमरा आगाह करण जे लाइ।